चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे गिरफ़्तार कियो वियो आहे। यूसी 5 चनेसर टाउन जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। शाहिद अंसारी ऐं राउ वसीम खे पुलिस विगोड़न वारे केस में गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई जे उम्मीदवारनि खे डीसी ऑफिस मां हलफ़ बरदारी तकरीब बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। अरसलान ताज जो चवणु आहे, अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया कराची मां यूसी 5 चनेसर टाउन जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। शाहिद अंसारी ऐं राउ वसीम खे पुलिस विगोड़न वारे केस में गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त पीटीआई जे उम्मीदवारनि खे डीसी ऑफिस मां हलफ़ बरदारी तकरीब बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। यूसी 5 चनेसर टाउन जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। शाहिद अंसारी ऐं राउ वसीम खे पुलिस विगोड़न वारे केस में गिरफ़्तार करे वरितो आहे। कराची मामा के अहम खबर ॾियूं पिया। यूसी 5 चनेसर टाउन जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। शाहिद अंसारी ऐं राउ वसीम खे पुलिस विगोड़न वारे केस में गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई जे उम्मीदवारनि खे डीसी ऑफिस मां हलफ़ बरदारी तकरीब बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। शाहिद अंसारी ऐं राउ वसीम खे पुलिस विगोड़न वारे केस में गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई जे उम्मीदवारनि खे डीसी ऑफिस मां हलफ़ बरदारी तकरीब बाद गिरफ़्तार कियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कराची मां सां शेयर कयूं पिया। यूसी 5 चनेसर टाउन जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। शाहिद अंसारी ऐं राउ वसीम खे पुलिस विगोड़न वारे केस में गिरफ़्तार करे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा अस्कर सुमरो खां। जी राजा अस्कर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ॾिसो, पीटीआई कारकुननि जी गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो जारी आहे। यूसी 5 चनेसर टाउन जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे चूंडियल उम्मीदवार जेको आहे अॼु हलफ़ बरदारी तकरीब लाइ डीसी ऑफिस पहुता, जिते हलफ़ बरदारी तकरीब खां पोइ जेको आहे त ॿिन्ही उम्मीदवारनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाहिद अंसारी ऐं राउ वसीम, शाहिद अंसारी चेयरमैन जॾहिं त राउ वसीम वाइस चेयरमैन जो उम्मीदवार हुयो, इन्हनि खे एमपीओ तहत जेको आहे त गिरफ़्तार कयो वियो आहे। इहो चवणु आहे एमपी राजा अज़हर जो। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़िले ॾखिण मां बि चूंडियल वाइस चेयरमैन अब्दुल रहमान खे पिणु जेको आहे त थोरी देरि पहिरियां गिरफ़्तार कयो वियो आहे। इहे जेके गिरफ़्तारियूं आहिनि तकरीब खां पोइ जेको आहे पेश आयूं। अॼु समूरी सिंध में जेके मकानी चूंडनि में जेके नुमाइंदा चूंडिजा आहिनि, महिरबानी अवांजी अपडेट करण लाइ।